अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हाज़िर थियो आहियां अवां जे लाइ नयूं अपडेटां खणी आयो आहियां। दोस्तों अॼु तव्हांजे जेका सवाल कया कमेंट में उन्हनि जा बि तव्हांखे जवाब मिलंदा। अॼु तव्हांखे नए ड्रामनि जी अपडेट्स बि मिलंदी ऐं दोस्तों अॼु तव्हां एंटरटेन थींदो इंशाअल्लाह। अॼु दोस्तों ही आख़िर ताईं जे तव्हां ॾिसंदो तव्हां हितां मुतमइन थी वेंदो। इन वीडियो खे लास्ट ताईं तव्हां ॾिसणु पसंदि कंदा इंशाअल्लाह। अॼु जेको मां तव्हांखे अपडेट ॾींदो वेंदुसि तव्हांखे लास्ट ताईं पाण ई ॾिसंदो तव्हांखे कम जूं ख़बरूं मिलण वारियूं आहिनि हिन चैनल ते। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, हिन वीडियो खे लाइक कयो। स्टार्ट करण खां पहिरियां तव्हांखे अर्ज़ु कयां थो, पोइ वीडियो स्टार्ट कयूं था। इन चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो दोस्तनि ॾे व्हाट्सअप ते ऐं फेसबुक ते। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। ऐं अॼु तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं सिंध में छा पूरे पाकिस्तान में व्हाट्सअप ऐं फेसबुक नथो हले, इन जो आख़िर हल छा, इहा बि तव्हांखे अॻिते हली ॿुधायूं था। तव्हां सां बि इहो असरु हूंदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त दुलाब ड्रामे जे बारे में वॾा कमेंट अची रहिया आहिनि त दुलाब ड्रामो छो नथो हले, कॾहिं हलंदो। उन्हनि दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि त मां लगातार अपडेट तव्हांखे ॾींदो अचां थो दुलाब ड्रामे जी, लेकिन जेका कमेंट बार बार वरी बि दोस्त ओढ़ा करनि था, मूंखे लॻे थो उन्हनि खे पूरी ॼाण नाहे मिली दुलाब जी। दोस्तों दुलाब जी अञा शूटिंग हली रही आहे, महीनो कम अज़ कम लॻंदो, पोइ बि टीज़र रिलीज़ थींदो, पोइ प्रोमो ईंदो, पोइ ईंदो एपिसोड। पहिरियों स्पेल रिकॉर्ड थी रहियो आहे। पहिरें स्पेल में तव्हांखे ख़बर आहे कम अज़ कम 25 एपिसोड हूंदा आहिनि ऐं 25 एपिसोड रिकॉर्ड थियण में बि थोरो वक़्तु लॻंदो। हिकु सीन रिकॉर्ड करिणो आहे, वरी बरसाति विच में अची वई, हिकु सीन खे वरी एडिट करिणो आहे, एडिटिंग थींदो, वरी टीज़र ईंदा, एपिसोड ईंदो, थोरो वक़्तु लॻंदो। छाजे करे जॾहिं बि ड्रामो स्टार्ट थींदो आहे 2 स्पेल मुकमल कया वेंदा आहिनि, यानी 50 क़िस्त पूरी रिकॉर्ड कई वेंदी आहे, पोइ ड्रामो हलायो वेंदो आहे। हीअ त पहिरियों स्पेल आहे, वरी ॿियों स्पेल रिकॉर्ड कयो वेंदो। कम अज़ कम महीनो लॻंदो दोस्तों, महीनो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। महीनो गुज़री वेंदो दोस्तों, ख़बर ई न पवंदी ऐं इहे टीज़र ईंदा, टीज़र खां पोइ स्टार्ट थी वेंदो दुलाब ड्रामो। चंड ग्रहण बि ॾिस स्टार्ट थी वियो, तव्हांखे जेको असां ख़बर ॾींदा आया हुआसीं, रोज़ु कमेंट दोस्त कंदा कॾहिं हलंदो, लेकिन तव्हां ॾिठो चंड ग्रहण जा एपिसोड 2 हली विया, 2 नए हफ़्ते हलंदा। हाणे हलूं था दोस्तों ग़ुलाम हुसैन जे बारे में। काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आया ग़ुलाम हुसैन न हलियो हिन हफ़्ते, ऐं कुझु वरी दोस्तनि कमेंट कया त यार 14 अगस्त जे करे न हलियो। बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, 14 अगस्त जो ग़ुलाम हुसैन सां कहिड़ो वास्तो, ड्रामो त रिकॉर्ड पियो आहे न। पोइ हवेली ड्रामो छो हली रहियो आहे, या पाकिस्तानी ॿिया ड्रामा छो हली रहिया आहिनि 14 अगस्त ते, उहे छो नथा बंदि थियनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ऐं यलगार दिलि में तूं जेको हलंदो रहियो, सॉरी यलगार हलियो, ॾिसो त उनजो एपिसोड बि राति आयो, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। 14 अगस्त ते कहिड़ो ग़ुलाम हुसैन ओॾे में जशन मल्हाइण वेंदो, वञे बि सही त ड्रामो त पहिरियां रिकॉर्ड थियल आहे न। हीअ कुझु मूंखे लॻे थो शूटिंग जो मसइलो थियो आहे, जंहिंजे करे 14 इहो ग़ुलाम हुसैन जा एपिसोड न आया आहिनि। तव्हां ॾिसो न KTN वारनि जा सभई ड्रामा अधु में पिया आहिनि, अधु में पंध में, ख़ुदा ड्रामो अधु में, पत्थर दिल अधु में, वरी ग़ुलाम हुसैन अधु में बीजी वियो। KTN वारनि जो यार अलाए छा सम्झ में ॻाल्हि न आहे ईंदी, भले ड्रामे खे बि बंदि करे छॾींदा आहिनि। दुआ कयो हिन हफ़्ते 2 एपिसोड अची वञनि, अची विया त पोइ ग़ुलाम हुसैन हलंदो रहंदो, जे न आयो त पोइ जागीर ड्रामो जी जात मथां हलायो वञे। जागीर ड्रामो जंहिंजा टीज़र तव्हां ॾिठा हुया मथां उहो हलायो वञे, अॻिते उनजा प्रोमो अची वञनि। ऐं ॿी तरफ़ हलूं था पत्थर दिल जी तरफ़। काफ़ी दोस्तनि जा बार साॻी सुवाल आहिनि, पत्थर दिल जो हाल ॾियो, पत्थर दिल छो नथो हले, कहिड़ी वजह आहे। दोस्तों आसरो पले छॾियो, जे मुंहिंजी ॻाल्हि तव्हां मञियो पत्थर दिल खां हथु खणो, बाबा तंग थी विया हो तव्हां बि पत्थर दिल जे लाइ। पत्थर दिल तव्हांखे फ़िलहालु मूंखे नथो लॻे को अचे। वॾी असां रिसर्च कई आहे, वॾा राब्ता कया आहिनि, वॾी कोशिशि कई आहे डायरेक्टरनि सां, अदाकारनि सां, लेकिन काथां बि आसरो नथो मिले पत्थर दिल ड्रामे जो। बिल्कुलु दोस्तों पत्थर दिल खे फ़िलहालु तव्हां विसारे छॾियो। जेका नवां ड्रामा अचण वारा आहिनि उन्हनि ते फोकस कयो ऐं अपडेट ॿुधंदा रहो बार ऐं तव्हांखे नवां ड्रामा सिंध TV जा ड्रामनि जी मां गारंटी ॾियां थो, उहे बंदि थींदा आहिनि त महीने अधु जे लाइ वरी बि मुकमिल ज़रूरु थींदा आहिनि, आख़िरी एपिसोड ॾेखारी वेंदी आहे। लेकिन KTN वारनि जी मां शिकायत कयां थो, इहा गिला न आहे शिकायत आहे त ड्रामा आख़िरी क़िस्ता न आहिनि, बंदि थी वेंदो आहे ड्रामो अधु में। इहो हक़ीक़त आहे, KTN वारनि सां इहो असरु थींदो रहंदो आहे। ऐं हाणे चंड ग्रहण बि ॾाढो दोस्तनि खे वणियो, उनजा कमेंट बि मूं पढ़िया ऐं मूंखे ख़ुदि खे बि वणियो। बहितरीनु करेक्टर आहे ऐं बहितरीनु शइ आहे, ज़बरदस्त चीज़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि त दोस्तों जेको हलूं था हाणे कुझु कमेंटनि पहिरियों उहो पढ़ी वठूं
ऐं पोइ नेट जेको सिलो आहे नेट जे बारे में बि ॻाल्हायूं था त इन जो अगरि हल आख़िर छा आहे। कुझु कमेंट तव्हांजा जेका बि ईंदा आहिनि मां शामिलु कंदो आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल जी इन वीडियो में मेन वीडियो में शामिलु कंदो आहियां। परवेज़ जट जेको आहे परवेज़ जट इन दिलि मोकिलिया काफ़ी वॾियूं महिरबानियूं। अली दोस्त दिलि मोकिलिया महिरबानियूं। मोहम्मद हाजी अस्सलाम वालेकुम लिखियो ताईं। हाजी लगारी मतियो लगारी अस्सलाम वालेकुम। इस्लाम अली अदा वॾियूं महिरबानियूं। जेका बि दोस्त आहिनि दोस्तनि जा कमेंट मां शामिलु कंदो आहियां। मुंहिंजी इहा पॉलिसी आहे। असगर थी पोइ दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रहमान दिलि मोकिलियनि। रहीबख्श दिलि मोकिलियनि। हाय लिखियो अथई वॾियूं महिरबानियूं अदा। ऐं वली मोहम्मद सुमरो लिखियो आहे अदा अस्सलाम वालेकुम। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे अदा वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद भाउ समूह साहब वली मोहम्मद समूह साहब वॾियूं महिरबानियूं जानी। तव्हांखे मौला सदाईं ख़ुशि रखे तव्हां बि ख़ुशि हुजो। ऐं असलम नोहरियो दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। ऐं अहद गफ़ूर अस्सलाम वालेकुम। अब्दुल गफ़ूर बलोतिश सऊदी अरब सात मुबारक पाकिस्तान ज़िंदाबाद यानी 14 अगस्त जो मुबारकूं ॾिए थो अहद गफ़ूर साहब अदा वॾियूं महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखे अदा। 14 अगस्त जे करे कोन हलियो आहे गुलाम हुसैन ड्रामो। कमेंट आयो आहे मूं ॾे कंहिंजो आयो वली मोहम्मद समूह साहब जो न अदा 14 अगस्त जी को मसइलो न आहे। को ॿियो मसइलो थी सघे थो शूटिंग जो या अहिड़ो को मसइलो न आहे सम्झे न। इहा शइ तव्हां नो टेंशन करे वियो। 14 अगस्त जो को मसइलो न आहे। इहे ड्रामा हलंदा रहंदा। का ॿी वजह हूंदी हलूं त बक़ाया जेका ॿिया कमेंट आहिनि दोस्तनि जा उहे बि मां शामिलु कंदो हलां तकड़ में। ऐं हिकु ॿिए दोस्त लिखियो आहे त शायदि हीउ ड्रामो कॾहिं हलंदो हवेली ड्रामे जे दुलाब ड्रामे जे लाइ चवे थो ॿुधायो कीअं कहिड़ी तारीख़ ते हलंदो। असांखे इंतज़ारु आहे तमामु बहितरीनु आहे। इन में अब्बास गुल आहे या न ॿुधायो। दुलाब ड्रामे जे बारे में चई रहियो आहे दोस्त पंहिंजो नालो जो नज़र नथो अचे आई डी में। दुलाब ड्रामो दोस्तो इन में मां तव्हांखे ॿुधायो मुंहिंजे ख़्याल में जेका बि अदाकारनि जी लिस्ट हुई मां सॼी ॿुधाई। हेठि उहा वीडियो बि पई आहे या तव्हां उहा वीडियो वञी ॾिसो। उन में सभिनी अदाकारनि जा नाला लिस्ट में जेका हुया मां ॿुधाया बाबा ही अदाकार इन ड्रामे में ईंदा जेका बि हुया। मुंहिंजे ख़्याल में इरफान शेख त आहे पर अब्बास गुल जी मां पक नथो ॾियां। ऐं साहिर ख़ान दिलि मोकिलिया आहिनि। साहिर ख़ान वॾियूं महिरबानियूं मौला ख़ुशि रखे तव्हांखे। रियाज़ जान सठियो हा इन लिखियो आहे शाहिद जानी जी अवां पेज लाइ लाला फ्याज़ जो ॿुधायो हो त पंहिंजनि जा गदार जी रिकॉर्डिंग उतां ॾिसी सघो था। इन जीअं ॿुधायो त दुलाब जी शूटिंग कीअं ख़बर पवे फेसबुक ते। अदा दुलाब जी शूटिंग जी तव्हांखे ख़बर न पवंदी। फेसबुक तो बंदि थी चुको आहे। असां वेठा आहियूं तव्हांखे इंशाल्लाह हर रिपोर्ट तव्हांखे ॾींदा रहंदासीं हर अपडेट ॾींदासीं। व्हाट्सअप ॾिसो त हले कोन थो VPN खां बग़ैर नथा हलनि। VPN जो बि वॾो मसइलो आहे वॾो ख़तरो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो उहो कीअं तव्हांखे उन खां बचिणो आहे। अॻिते हलूं था। ऐं मोहम्मद उमर लिखे थो गुड अदा वॾियूं महिरबानियूं। ॿियो लिखियो आहे बिलाल शेख अदा अब्बास गुल जो छा थियो ईंदो या न। जी अदा चंड ग्रहण में अब्बास गुल आहे बिल्कुलु अदाकारी उहो मेन अदाकार आहे उहो कीअं न ईंदो। फ्याज़ अली दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। नवीद भयो लिखे थो छा हिन ड्रामे में हाजन प्रेमी आहे महिरबानी करे ॿुधायो। अदा दुलाब ड्रामे में या चंड ग्रहण ड्रामे में इन ॿिन्ही में फ़िलहालु हाजन प्रेमी यानी सिजावल ख़ान जो ॾस पतो न आहे। अॻिते हली मथां ज़ाहिर थिए जे ज़ाहिर थियो त इंशाल्लाह मां उहो बि तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई लिखी रहियो आहे त शायदि हीउ ड्रामो कॾहिं हलंदो ॿुधायो कहिड़ी तारीख़ ते हलंदो असांखे इंतज़ारु आहे। हा इहो कमेंट मूं अॻारे पढ़ियो आहे। अॻे नालो नज़र न पियो अचे हाणे नालो नज़र आयो आहे। शाइर ज़ुल्फ़कार मस्तोई साहिबु दुलाब ड्रामे चए थो। मां तव्हांखे जवाबु ॾिनो आहे पोइ कमेंट में वरी ॿुधायां थो महीनो ॾेढ इंतज़ारु कयो अदा। ऐं अॻिते हलूं था बक़ाया जेका कमेंट आहिनि उहे पढ़ंदा हलूं। परवेज़ जट रुगो हा माशाल्लाह दिलि काफ़ी मोकिलिया अथई वॾियूं महिरबानियूं दानी महिरबानियूं। ॿियो दा उमर पंवर दिलि मोकिलिया आहिनि उन जूं वॾियूं महिरबानियूं। जेका बि दोस्त आहिनि उनजा कमेंट ज़रूरु मां शामिलु कंदो। महबूब अली माजिद ॾिनो मुंहिंजे ख़्याल में इन कमेंट लिखियो आहे भाई हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़। अदा हैदर कादरी तव्हां नालो सही मैंशन न आहे कयो। हैदर कादरी कहिड़ो चओ था तव्हां उनजो उर्फ़ ॿुधाइजो त पोइ ख़बर पइजी वेंदी कहिड़ो आहे। ऐं भाई मूंखे नंबर ॾियो हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़ शायदि भाई। अदा तव्हांखे मां ॿुधायो आहे न हैदर कादरी कहिड़ो उनजो मैंशन कयो मूंखे थोरो सम्झ में अचे त तव्हां कहिड़े जे नाले चओ था।
असगर थिबो वरी महिरबानी दिलि मोकिलण जूं। ऐं महबूब अली चए थो जवाबु ॾियो। हा त जवाबु मां ॾेई छॾियो आहे तव्हांखे। इनशाला तव्हां हीअ वीडियो मुंहिंजी ॾिसंदव तव्हांखे जवाबु मिली वेंदो, तव्हां टेंशन न कयो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे हीअ सोशल मीडिया आहे, हिन लाइ अलाए केतिरा मतिलबु बेसबब ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। हाणे वधीक मां न चवंदुसि। दोस्त लिखियो आहे मूं पोइ वीडियो में शिकायत कई त काफ़ी दोस्त ग़लति कमेंट करे रहिया आहिनि, उनजे बारे में दोस्त लिखे थो तव्हां हीअ दिलि में न कयो। मां दिलि में न आहियां कंदो अदा, मुंहिंजी अहिड़ी तबियत ई न आहे। जेको बि दोस्त जेको कमेंट कंदो आहे उनजो जवाबु ॾींदो आहे, ग़लति कमेंट करण खे जवाबु ई न आहियां ॾींदो, लेकिन उन्हनि खे रिप्लाई में ग़लति बि न आहियां लिखंदो। मुंहिंजो मौला मूंखे ॾिसे थो, अगरि मां उन्हनि जहिड़ो हुजां त लिखां न ग़लति कमेंट में ग़लति जवाबु उनखे ॾेई सघां थो, पर मां उन्हनि खे इग्नोर करे छॾींदो आहियां। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे यार सितार लड़ मजू खे कमदारी करेक्टर यानी किरदारु नथो अचे, मजू खे कमदारी वारी जाइ ते ॿियो कमदार आणणु खपे। मजू जी कमदारी कंहिं कम जी नाहे, ॿियो कमदार आणनि। यानी उहो चई रहियो आहे त जेको चंड ग्रहण में मजू कमदार थियो आहे इहो कंहिं कम जो न आहे की हिते मज़ो नथो करे, हिते ॿियो को अचे कमदार, मजू खे ॿियो किरदारु ॾिनो वञे। अदा तव्हांजो कमेंट शामिलु थी वियो आहे, उमेदु आहे अॻिते बि पुॼी वेंदो। हाणे उन्हनि जी मर्ज़ी मतां इहा तव्हांजी ॻाल्हि मञनि बाबा, कहिड़ी ख़बर आहे। ऐं एके व्लोग्स लिखियो आहे DG वरी महिरबानी। सनाउल्ला सोलंकी लिखियो आहे माशाअल्लाह अदा वरी महिरबानी सनाउल्ला सोलंकी साहब। जेका बि दोस्त कमेंट कंदा वञनि था मां उनजो पढ़ंदो थो वञा उनजा कमेंट, ऐं इंशाअल्लाह उमेदु आहे सभिनी जा जवाब मिली वेंदा तव्हांखे। ऐं जवाब जेका आहिनि मां कोशिशि कंदो आहियां सभिनी खे जवाबु ॾियां। सोहेल अली दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं, वॾियूं महिरबानियूं। रहीम बिरोही दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। साबिर गांधड़ो दिलि मोकिलियनि महिरबानियूं। कमेंट सभु शामिलु थी विया दोस्तो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं जेका तव्हां कमेंट कया, तव्हांखे जवाबु उमेदु आहे मिली विया हूंदा। तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां तव्हां पंहिंजा सुवाल कंदा कयो, इंशाअल्लाह जवाबु ॾियणु मुंहिंजो कमु आहे, ॾींदुसि हर वीडियो में तव्हांजा कमेंट शामिलु कंदुसि। हाणे दोस्तो तव्हां ॿुधाईंदो हलां त जेका फायरवॉल जे बारे में ॿुधायो वञे थो, न व्हाट्सअप हले थो न फेसबुक, इहे ॿ शयूं त सफ़ा ठिप थी वियूं आहिनि। मूं ॾे केतिरा मैसेज कमेंट जेका असांजा राब्ता आहिनि उहे मुंतक़ा थी विया आहिनि, मतिलबु कटिजी विया आहिनि, कुझु ई नथो वञे जेसीं ताईं VPN नथा लॻायूं। असां VPN नथा हलाए सघूं, असांजा चैनल आहिनि ऐं हैक थी सघनि था, चैनल वॾा हैक थी रहिया आहिनि इन VPN जे ज़रिए। इहे VPN वारा वॾा हरामी आहिनि, इहे फ्री में VPN कंहिंखे बि न ॾींदा आहिनि। इन तव्हांजी ID में हलिया वेंदा, तव्हांजी कहिड़ी बि शइ जेको आहियां हैक कंदा, तव्हांजी ID बि हैक थी सघे थी, तव्हांजे फेसबुक व्हाट्सअप, तव्हांजे अगरि शनाख़्ती कार्ड जा फ़ोटो पिया आहिनि मोबाइल में उहे हैक थी सघनि था। अगरि तव्हांजी फैमिली जी पिक्चर पियूं आहिनि, अगरि तव्हांजा का अहिड़ा वीडियोज़ का रिकॉर्डिंग ऑडियो पई आहे उहा हैक थी सघे थी। तव्हांजो दोस्तो VPN अगरि तव्हां लॻायो था इन में वॾो ख़तरो आहे, तव्हांजो कुझु बि महफ़ूज़ न आहे, का शइ बि न। हीअ कैमरा वाना इहा तव्हां बंदि बि कयूं वेठा, मोबाइल साम्हूं खयूं वेठा, इहा बि उहो हैक करे तव्हांजी वीडियो रिकॉर्ड करे सघनि था, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। तव्हां पंहिंजे घर में वेठा फैमिली सां गॾु मोबाइल ॾिसो था पिया, VPN हले थो, VPN जे ज़रिए तव्हांजी फैमिली जी वीडियोज़ ठाहे सघनि था, पिक्चर ठाहे सघनि था, अलाए कुझु बि करे सघनि था दोस्तो। अॻियों कैमरो यूज़ करे सघनि था, तव्हांजो मोबाइल जो पोयों कैमरो बि यूज़ करे सघनि था, कुझु बि तव्हांजी रिकॉर्डिंग करे सघनि था। तॾहिं तव्हांखे चवां थो VPN खां बचो। हा ॿिया VPN आहिनि, उहे पैसनि ते जेका मिलंदा आहिनि, उहे 15 खां 20,000 25,000 उन्हनि जो महीनो या 6 महीननि जो हूंदो आहे डेटा, उहे महफ़ूज़ आहिनि। बाक़ी जेका पिशपोन VPN आहे, सुपर VPN आहे, ॿिया टिया न बाबा, इहे कम जा न आहिनि। तव्हांखे मां इजाज़त न ॾींदुसि, तव्हांखे सलाह बि न ॾींदुसि। इहे नुक़सान वारा VPN आहिनि, तव्हांखे नुक़सानु ॾींदा, तव्हांजी प्राइवेसी खे ख़तरो आहे सिक्योरिटी जे चकर में। वधीक तव्हांजी मर्ज़ी, जे तव्हांजे मोबाइल में अहिड़ो कुझु बि न आहे तव्हां पोइ VPN इस्तेमालु करे सघो था। पोइ बि ख़्यालु कजो, जिते फैमिली आहे उते ज़रूरु तव्हां वेंदव न पंहिंजे घर, कुझु बि थी सघे थो बाबा। उहो कैमरा जे ज़रिए तव्हांजे कुझु बि रिकॉर्ड करे सघनि था। मां सिंधी भाउरनि खे पंहिंजी सलाह ॾियां थो, जेका मुंहिंजी नॉलेज आहे उहा तव्हां ते मां पुॼायां थो। जॾहिं वटि नेट बंदि थी, हालांकि केतिरा VPN जा केस पुलिस वटि वञी पुॻा आहिनि, कंहिंजा बैंक अकाउंट चोरी थी विया आहिनि, कंहिंजो छा थी वियो आहे, वॾा माण्हू रड़ियूं करनि था। तव्हां ॾिठो आहे न, असां हर रिपोर्ट नोट कंदा आहियूं, हर शइ नोट कंदा आहियूं। असांजो कमु इहो आहे त असां हर शइ खां आगाह रहंदा आहियूं, हर शइ खां नॉलेज में तव्हांजी में बि इज़ाफ़ो कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त इहा शइ तव्हांखे ॿुधाए छॾियूं। इहा मुंहिंजी हिन अपडेट जो हिसो न हुयो, लेकिन मां तॾहिं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे जेको आहे इन ज़रिए तव्हां अॻिते ॿियनि खे बि ॿुधाईंदव, तव्हांखे फ़ाइदो पवंदो मुंहिंजी इन ॻाल्हि खां, VPN वारी खां। ऐं इहो जेको आहे ज़रूरु तव्हां यूज़ करे रहिया हूंदव, मूंखे पक आहे नेट नथो हले तव्हां कीअं न यूज़ कयो हूंदो।
वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो, तव्हांखे अपडेट ॾेई छॾीसीं। उमेदु आहे तव्हांखे अॼु हर अपडेट जवाबु मिली वियो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लेकिन पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, जे तव्हां लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो। 5-5 हज़ार व्यूज़ अचनि था, लाइक 200-300 हूंदा आहिनि। जेतिरा व्यूज़ अचनि पोइ बि अधु लाइक त अचनि, पोइ 2.5-3 हज़ार लाइक त अचनि। यार महिरबानी कयो, लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कयो। ऐं चैनल अगरि तव्हां सब्सक्राइब नाहे कयूं वेठा, शाहिद खोसो ब्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे आल ते करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। सऊदी अरब 7 मुबारक पाकिस्तान ज़िंदाबाद। यानी 14 अगस्त जो मुबारकूं ॾिए थो अहद गफ़ूर साहब। अदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अदा 14 अगस्त जे करे कोन हलियो आहे गुलाम हुसैन ड्रामो। कमेंट आयो आहे मूं ॾे, कंहिंजो आयो आहे वली मोहम्मद समूह साहब जो। न अदा 14 अगस्त जी को मसइलो न आहे, को ॿियो मसइलो थी सघे थो शूटिंग जो, या अहिड़ो को मसइलो न आहे, सम्झे न। इहा शइ तव्हां नो टेंशन करे वियो। 14 अगस्त जो को मसइलो न आहे, इहे ड्रामा हलंदा रहंदा। का ॿी वजह हूंदी, हलूं था बक़ाया जेका ॿिया कमेंट आहिनि दोस्तनि जा, उहे बि मां शामिलु कंदो हलां तकड़ में। ऐं हिकु ॿिए दोस्त लिखियो आहे, त शायदि हीउ ड्रामो कॾहिं हलंदो? हवेली ड्रामे जे दुलाब ड्रामे जे लाइ चवे थो, ॿुधायो कीअं कहिड़ी तारीख़ ते हलंदो? असांखे इंतज़ारु आहे, तमामु बहितरीनु आहे। इन में अब्बास गुल आहे या न, ॿुधायो। दुलाब ड्रामे जे बारे में चई रहियो आहे दोस्त, पंहिंजो नालो जो नज़र नथो अचे ID में। दुलाब ड्रामो दोस्तो, इन में मां तव्हांखे ॿुधायो, मुंहिंजे ख़्याल में जेका बि अदाकारनि जी लिस्ट हुई मां सॼी ॿुधाई। हेठि उहा वीडियो बि पई आहे, या तव्हां उहा वीडियो वञी ॾिसो। उन में सभिनी अदाकारनि जा नाला लिस्ट में जेका हुया मां ॿुधाया, बाबा हीअ अदाकार इन ड्रामे में ईंदा। जेका बि हुया, मुंहिंजे ख़्याल में इरफान शेख त आहे, पर अब्बास गुल जी मां पक नथो ॾियां। ऐं साहिर ख़ान दिलि मोकिलिया। साहिर ख़ान वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखे तव्हांखे। ऐं रियाज़ जान सठियो हा, इन लिखियो आहे, शाहिद जानी जीअं अवां पेज लाइ लाला फ्याज़ जो ॿुधायो हो त पंहिंजनि जा गदार जी रिकॉर्डिंग उतां ॾिसी सघो था। इन जीअं ॿुधायो त दुलाब जी शूटिंग कीअं ख़बर पवे फेसबुक ते? अदा दुलाब जी शूटिंग जी तव्हांखे ख़बर न पवंदी, फेसबुक तो बंदि थी चुको आहे। असां वेठा आहियूं तव्हांखे इंशाल्लाह हर रिपोर्ट तव्हांखे ॾींदा रहंदासीं, हर अपडेट ॾींदासीं। व्हाट्सअप ॾिसो था हले कोन थो, VPN खां बग़ैर नथा हलनि। VPN जो बि वॾो मसइलो आहे, वॾो ख़तरो आहे, उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो, उहो कीअं तव्हांखे उन खां बचणो आहे। अॻिते हलूं था। ऐं मोहम्मद उमर लिखे थो, गुड अदा वॾियूं महिरबानियूं। ॿियो लिखियो आहे बिलाल शेख, अदा अब्बास गुल जो छा थियो, ईंदो या न? जी अदा चंडग्रहण में अब्बास गुल आहे, बिल्कुलु अदाकारी उहो मेन अदाकार आहे, उहो कीअं न ईंदो। फ्याज़ अली दिलि मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। नवीद भयो लिखे थो, छा हिन ड्रामे में हाजन प्रेमी आहे? महिरबानी करे ॿुधायो। अदा दुलाब ड्रामे में या चंडग्रहण ड्रामे में, इन ॿिन्ही में फ़िलहालु हाजन प्रेमी यानी सिजावल ख़ान जो ॾस पतो न आहे। अॻिते हली मथां ज़ाहिर थिए, जे ज़ाहिर थियो त इंशाल्लाह मां उहो बि तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं शाइर ज़ुल्फ़कार मुस्तोई लिखी रहियो आहे, त शायदि हीउ ड्रामो कॾहिं हलंदो? ॿुधायो कहिड़ी तारीख़ ते हलंदो? असांखे इंतज़ारु आहे। हा, इहो कमेंट मूं अॻारे पढ़ियो आहे, अॻे नालो नज़र न पियो अचे, हाणे नालो नज़र आयो आहे। शाइर ज़ुल्फ़कार मुस्तोई साहब दुलाब ड्रामे चए थो। मां तव्हांखे जवाबु ॾिनो आहे, पोइ कमेंट में वरी ॿुधायां थो। महीनो ॾेढ इंतज़ारु कयो अदा। ऐं अॻिते हलूं था, बक़ाया जेका कमेंट आहिनि उहे पढ़ंदा हलूं। परवेज़ जट रुगो, हा माशाल्लाह दिलि काफ़ी मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं दानी, महिरबानियूं। ॿियो दा उमर पंवर दिलि मोकिलिया आहिनि, उन जी वॾियूं महिरबानियूं। जेका बि दोस्त आहिनि उनजा कमेंट ज़रूरु मां शामिलु कंदो। महबूब अली माजिद ॾिनो मुंहिंजे ख़्याल में, इन कमेंट लिखियो आहे, भाई हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़। अदा हैदर कादरी, तव्हां नालो सही मेंशन न आहे कयो। हैदर कादरी कहिड़ो चओ था तव्हां? उनजो उर्फ़ ॿुधाइजो त पोइ ख़बर पइजी वेंदी कहिड़ो आहे। ऐं भाई मूंखे नंबर ॾियो, हैदर कादरी जो नंबर ॾियो प्लीज़। शायदि भाई अदा तव्हांखे मां ॿुधायो आहे न, हैदर कादरी कहिड़ो उनजो मेंशन कयो, मूंखे थोरो सम्झ में अचे तव्हां कहिड़े जे नाले चओ था। असगर थिबो वरी महिरबानी दिलि मोकिलण जूं। ऐं महबूब अली चए थो जवाबु ॾियो। अदा जवाबु मां ॾेई छॾियो आहे तव्हांखे, इंशाल्लाह तव्हां हीअ वीडियो मुंहिंजी ॾिसंदव तव्हांखे जवाबु मिली वेंदो, तव्हां टेंशन न कयो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, हीअ सोशल मीडिया आहे, हिन लाइ अलाए केतिरा मतिलबु बेसबब ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। हाणे वधीक मां न चवंदुसि। दोस्त लिखियो आहे, मूं पोइ वीडियो में शिकायत कई त काफ़ी दोस्त ग़लति कमेंट करे रहिया आहिनि, उनजे बारे में दोस्त लिखे थो, तव्हां हीअ दिलि में न कयो। मां दिलि में न आहियां कंदो अदा, मुंहिंजी अहिड़ी तबियत ई न आहे।
जेको बि दोस्त जेको कमेंट कंदो आहे जवाबु ॾींदो आहे, ग़लति कमेंट करण खे जवाबु ई न आहियां ॾींदो, लेकिन उन्हनि खे रिप्लाई में ग़लति बि न आहियां लिखंदो। मुंहिंजो मौला मूंखे ॾिसे थो, अगरि मां उन्हनि जहिड़ो हुजां त लिखां न ग़लति कमेंट में ग़लति जवाबु उनखे ॾेई सघां थो, पर मां उन्हनि खे इग्नोर करे छॾींदो आहियां। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, यार सितार लड़ मजू खे कमदारी करेक्टर यानी किरदारु नथो अचे, मजू खे कमदारी वारी जाइ ते ॿियो कमदार आणणु खपे, मजू जी कमदारी कंहिं कम जी नाहे, ॿियो कमदार आणनि। यानी हू चई रहियो आहे त जेको चंड ग्रहण में मजू कमदार थियो आहे इहो कंहिं कम जो न आहे की हिते मज़ो नथो करे, हिते ॿियो को अचे कमदार, मजू खे ॿियो किरदारु ॾिनो वञे। अदा तव्हांजो कमेंट शामिलु थी वियो आहे, उमेदु आहे अॻिते बि पुॼी वेंदो। हाणे उन्हनि जी मर्ज़ी मतां इहा तव्हांजी ॻाल्हि मञनि बाबा, कहिड़ी ख़बर आहे। ऐं एके व्लॉग्स लिखियो आहे DG, वरी महिरबानी सनाउल्ला सोलंकी लिखियो आहे, माशाअल्लाह अदा वरी महिरबानी सनाउल्ला सोलंकी साहिबु। जेका बि दोस्त कमेंट कंदा वञनि था मां जो पढ़ंदो थो वञा जा कमेंट, ऐं इंशाअल्लाह उमेदु आहे सभिनी जा जवाब मिली वेंदा तव्हांखे। ऐं जवाब जेका आहिनि मां कोशिशि कंदो आहियां सभिनी खे जवाबु ॾियां। सोहेल अली दिलि मोकिलियनि, वॾियूं महिरबानियूं। रहीम बिरोही दिलि मोकिलियनि, वॾियूं महिरबानियूं। साबिर गांधड़ो दिलि मोकिलियनि, महिरबानियूं। कमेंट सभु शामिलु थी विया दोस्तो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। जेका तव्हां कमेंट कया तव्हांखे जवाबु उमेदु आहे मिली विया हूंदा, तॾहिं तव्हांखे चवंदो आहे तव्हां पंहिंजा सुवाल कंदा कयो, इंशाअल्लाह जवाबु ॾियणु मुंहिंजो कमु आहे, ॾींदुसि हर वीडियो में तव्हांजा कमेंट शामिलु कंदुसि। हाणे दोस्तो तव्हां ॿुधाईंदो हलां त जेका फायरवॉल जे बारे में ॿुधायो वञे थो, न व्हाट्सअप हले थो न फेसबुक, इहे ॿ शयूं त सफ़ा ठिप थी वियूं आहिनि। मूं ॾे केतिरा मैसेज कमेंट जेका असांजा राब्ता आहिनि उहे बि मुंतक़ा थी विया आहिनि, मतिलबु कटिजी विया आहिनि, कुझु नथो वञे जेसीं ताईं VPN नथा लॻायूं। असां VPN नथा हलाए सघूं, असांजा चैनल आहिनि ऐं हैक थी सघनि था, चैनल वॾा हैक थी रहिया आहिनि इन VPN जे ज़रिए। इहे VPN वारा वॾा हरामी आहिनि, इहे फ्री में VPN कंहिंखे बि न ॾींदा आहिनि। इन तव्हांजी ID में हलिया वेंदा, तव्हांजी कहिड़ी बि शइ जेको आहियां हैक कंदा, तव्हांजी ID बि हैक थी सघे थी, तव्हांजे फेसबुक व्हाट्सअप, तव्हांजे अगरि शनाख्ती कार्ड जा फ़ोटो पिया आहिनि मोबाइल में उहे हैक थी सघनि था। अगरि तव्हांजी फैमिली जी पिक्चर पियूं आहिनि, अगरि तव्हांजा का अहिड़ा वीडियोज़ का रिकॉर्डिंग ऑडियो पई आहे उहा हैक थी सघे थी। तव्हांजो दोस्तो VPN अगरि तव्हां लॻायो था, इन में वॾो ख़तरो आहे, तव्हांजो कुझु बि महफ़ूज़ न आहे, का शइ बि न। हीअ कैमरा वाना इहा तव्हां बंदि बि कयूं वेठा, मोबाइल साम्हूं खयूं वेठा, इहा बि उहो हैक करे तव्हांजी वीडियो रिकॉर्ड करे सघनि था, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। तव्हां पंहिंजे घर में वेठा फैमिली सां गॾु मोबाइल ॾिसो था पिया, VPN हले थो, VPN जे ज़रिए तव्हांजी फैमिली जी वीडियोज़ ठाहे सघनि था, पिक्चर ठाहे सघनि था, अलाए कुझु बि करे सघनि था दोस्तो। अॻियों कैमरो यूज़ करे सघनि था, तव्हांजो मोबाइल जो पोयों कैमरो बि यूज़ करे सघनि था, कुझु बि तव्हांजी रिकॉर्डिंग करे सघनि था। तॾहिं तव्हांखे चवां थो VPN खां बचो। हा, ॿिया VPN आहिनि, उहे पैसनि ते जेका मिलंदा आहिनि, उहे 15 खां 20,000 25,000 उन्हनि जो महीनो या 6 महीननि जो हूंदो आहे डेटा, उहे महफ़ूज़ आहिनि। बाक़ी जेका फिशबोन VPN आहे, सुपर VPN आहे, ॿिया टिया न बाबा, इहे कम जा न आहिनि। तव्हांखे मां इजाज़त न ॾींदुसि, तव्हांखे सलाह बि न ॾींदुसि। इहे नुक़सान वारा VPN आहिनि, तव्हांखे नुक़सानु ॾींदा, तव्हांजी प्राइवेसी खे ख़तरो आहे सिक्योरिटी जे चकर में। वधीक तव्हांजी मर्ज़ी, जे तव्हांजी मोबाइल में अहिड़ो कुझु बि न आहे तव्हां पोइ VPN इस्तेमालु करे सघो था। पोइ बि ख़्यालु कजो, जिते फैमिली आहे उते ज़रूरु तव्हां वेंदव न पंहिंजे घर, कुझु बि थी सघे थो बाबा, उहो कैमरा जे ज़रिए तव्हांजे कुझु बि रिकॉर्ड करे सघनि था। मां सिंधी भाउरनि खे पंहिंजी सलाह ॾियां थो, जेका मुंहिंजी नॉलेज आहे उहा तव्हां ताईं मां पुॼायां थो। जॾहिं वटि नेट बंदि थी, हालांकि केतिरा VPN जा केस पुलिस वटि वञी पुॻा आहिनि, कंहिंजा बैंक अकाउंट चोरी थी विया आहिनि, कंहिंजो छा थी वियो आहे, वॾा माण्हू रड़ियूं करनि था। तव्हां ॾिठो आहे न, असां हर रिपोर्ट नोट कंदा आहियूं, हर शइ नोट कंदा आहियूं। असांजो कमु इहो आहे त असां हर शइ खां आगाह रहंदा आहियूं, हर शइ खां नॉलेज में तव्हांजी में बि इज़ाफ़ो कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त इहा शइ तव्हांखे ॿुधाए छॾियूं। इहा मुंहिंजी इन अपडेट जो हिसो न हुयो, लेकिन मां तॾहिं तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे जेको आहे इन ज़रिए तव्हां अॻिते ॿियनि खे बि ॿुधाईंदव, तव्हांखे फ़ाइदो पवंदो मुंहिंजी इन ॻाल्हि खां, VPN वारी खां। ऐं इहो जेको आहे ज़रूरु तव्हां यूज़ करे रहिया हूंदव, मूंखे पक आहे नेट नथो हले, तव्हां कीअं न यूज़ कयो हूंदो। वधीक तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो, तव्हांखे अपडेट ॾेई छॾीसीं। उमेदु आहे तव्हांखे अॼु हर अपडेट जवाबु मिली वियो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लेकिन पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, जे तव्हां लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक कयो, महिरबानी कयो। 5,000 व्यूज़ अचनि था, लाइक 200-300 हूंदा आहिनि। जेतिरा व्यूज़ अचनि पोइ बि अधु लाइक त अचनि, पोइ 2,500-3,000 लाइक त अचनि यार, महिरबानी कयो लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कयो। ऐं चैनल अगरि तव्हां सब्सक्राइब न आहे कयूं वेठा, शायदि खोसो बेल खे सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन खे आल ते करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।